नायब वज़ीर आज़म इसाक डार की वाशिंगटन में अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो सां मुलाक़ात। इसाक डार तरफ़ां आलमी अमन खे हथी ॾियण लाइ अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं अमरीकी क़यादत जी कोशिशुनि खे भेटा। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो तरफ़ां दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जी कोशिशुनि जो एतिराफ़। इसाक डार जो चवणु आहे त पाक भारत छिकताण दौरान अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी कोशिशूं ऐं किरदारु साराहजोॻो आहे। पाकिस्तान अमरीका सां लाॻापा वधीक वसी करण जो ख़्वाहिशमंद आहे। ॿिन्ही मुल्कनि में वापारी ॻाल्हियुनि में हकारी अॻभराई जी उमेद आहे। पाकिस्तान अमरीकी कारोबारी बिरादरी ऐं सीड़पकारनि लाइ पुरकशिश मंज़िल आहे। मार्को रूबियो जो चवणु आहे त आलमी इलाक़ाई अमन लाइ पाकिस्तान हमेशह हकारी किरदारु अदा कयो आहे। पाकिस्तान ऐं चीन विच में स्ट्रेटेजिक लाॻापा वधीक मज़बूत करण ते इतफ़ाक़। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर तरफ़ां चीन जो दौरो। सियासी ऐं फ़ौजी क़यादत सां मुलाक़ातुनि में हाइब्रिड ख़तरनि ऐं सरहद पार चैलेंजनि खे मुंहुं ॾियण लाइ ऑपरेशनल भाईवारी ऐं स्ट्रेटेजिक सहकार वधाइण ते ॻाल्हियूं। चीनी क़यादत पाक फ़ौज खे ॾखण एशिया में अमन इस्तेहकाम जी अलामत ऐं लचक जो बुनियादु क़रार ॾेई छॾियो। ISBR जो चवणु आहे त फील्ड मार्शल जो दौरो पाकिस्तान ऐं चीन विच में मज़बूत सियासी ऐं फ़ौजी लाॻापनि खे ज़ाहिर करे थो। मुलाक़ातूं पाकिस्तान ऐं चीन विच में मज़बूत स्ट्रेटेजिक भाईवारी जे अज़्म खे वधीक मज़बूत कंदियूं। जमहूरियत ऐं कानून जी हुकुमरानी लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। अदालती निज़ाम में मसनूई ज़हान जे इस्तेमाल ते गौर थी रहियो आहे। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट ते कमु कयो पियो वञे। कानून जा बहितरीन माहिर केसनि जे रोज़ाने बुनियाद ते ॿुधणी करे रहिया आहिनि। क़ौमी जुडिशियल पॉलिसी लाइ सॼे मुल्क जो दौरो कयो आहे। अदालती मामला ॿिनि शिफ्टुनि में हलाइण ते बि गौर कयो पियो वञे। मुक़ररु वक़्त अंदरि केस हल थियण घुरिजनि। चीफ जस्टिस जाहिया आफरीदी हुकूमत 1 लख मैट्रिक टन खंड घुराइण जो नओं टेंडर जारी करे छॾियो। इक़्तिसादी राब्ता कमेटी तरफ़ां सस्तनि घरनि जी अॾावत लाइ स्कीम जी मंज़ूरी। हुकूमत 50,000 घरनि जी अॾावत लाइ सब्सिडी ॾींदी। 20 खां 35 लख रुपयनि ताईं जो कर्ज़ 20 सालनि जे मुदे लाइ ॾियण जी तजवीज़। सिंध असेंबली में PSP ऑफिसरनि जे जेल खाते में मुक़ररी जो कानून ऐं सिंध प्रोक्यूरमेंट तरमीम बिल इतफ़ाक़ राय सां मंज़ूर। बलूचिस्तान में औरती मर्द खे बेदर्दी सां क़त्ल करण ख़िलाफ़ ठाराव पिणु मंज़ूर। सूबाई वज़ीर अजरक वारी नंबर प्लेट मथां तनक़ीद खे नफ़रत पखण जी साज़िश करार ॾेई छॾियो। संदन चवणु आहे त अजरक सिंधी सक़ाफ़त आहे, कंहिंखे बि सक़ाफ़ती तनक़ीद जी इजाज़त न ॾिनी वेंदी। ग़ज़ा इसराइली हमला जारी। वधीक 80 फ़लस्तीनी शहीद, 450 खां वधीक ज़ख़्मी। शहीद थींदड़ में 9 फ़लस्तीनी बि शामिल। ग़ज़ा में ग़ज़ाई खोट सबबि वधीक 9 ॼणा अजल जो शिकार। ग़ज़ाई खोट सबबि फोथिलनि जो अंग वधीक सो 22 थी वियो। मुल्क में 31 जुलाई ताईं वधीक बरसातुनि जी अॻकथी। मौसमियात खाते मूजिबि मानसून जे हवाउनि सबबि सिंध में 30 ऐं 31 जुलाई ते गजगोड़े ऐं तूफ़ान सां बरसात जो इम्कान आहे। इस्लामाबाद, पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा, कश्मीर, गिलगित बल्तिस्तान में किथे तेज़ त किथे हल्की बरसात पइजी सघे थी। बलूचिस्तान में 29 जुलाई जी राति खां 31 जुलाई ताईं तेज़ बरसात जो इम्कान आहे। बोर नदी नालनि में चाड़ ऐं जाबलू इलाइक़नि में लैंड स्लाइडिंग जो ख़दशो आहे। ऐं पाकिस्तान वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ वनडे ऐं T20 टीम जो ऐलान करे छॾियो। मोहम्मद रिज़वान वनडे ऐं सलमान अली आगा T20 टीम जो कप्तान बरक़रार। शाहिन जाफरीदी ऐं बाबर आज़म वनडे स्क्वाड में शामिल।